अगर ख़िदमत करण जी नाहे ताक़त तालिबुल मौला त पोइ मखदूमी दुनिया में को वॾो मनसब त नाहे। हिकु अहिड़ो ख्वाब जेको हाला ऐं भरपासे जे इलाइक़े जे नौजवाननि खे रांदियुनि, सिहत ऐं रोशन मुस्तक़बिल ॾांहुं वठी वञी सघे पियो, पर अफ़सोस अॼु बि उहो ख्वाब अधूरो आहे। हीउ उहो स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स आहे जेको 2005 में मंज़ूर थियो हो। उन वक़्त जे सिंध जे वॾे वज़ीर अरबाब गुलाम रहीम जे दौर में हिन मंसूबे खे मंज़ूरी मिली। स्पोर्ट्स मिनिस्टर कमर मंसूर पीढ़ जो पत्थर रखियो, जॾहिं त उन वक़्त जे वज़ीर आला जे प्रेस सेक्रेटरी अलाह बचायो मेमण जे कोशिशुनि सां हिन ग्राउंड जी मंज़ूरी मुमकिन बणी। पर 20 सालनि खां वधीक अरसो गुज़रण बावजूदि हिते बाउंड्री वाल ऐं हिकु हाल खां सवाइ ॿियो कुझु बि तामीर न थी सघियो आहे। 2006 में स्पोर्ट्स मिनिस्टर कमर मंसूर साहब हिते अची हुन जे पीढ़ जो पत्थर रखियो हो ग्राउंड ते। 2008 में हिन जो कमु स्टार्ट थियो, पर उन टाइम ते पंहिंजो हुकूमत जे चेंज थियण जे करे उन खां पोइ जेको स्टार्ट में तव्हां हीउ कमु ॾिसो पिया जेको थियो आहे, उन खां पोइ हिनखे तक़रीबन 20 साल गुज़री विया आहिनि, हिन में को बि कमु कोन थियो आहे। ही 9 एकड़नि ते ॿधल इरिगेशन जो प्लाट हो जेको बाद में स्पोर्ट्स मिनिस्ट्री खे अलाट कयो वियो। मंसूबे लाइ 8 करोड़ रुपया मंज़ूर कया विया। बक़ौल असां जेका ॻाल्हि ॿुधी आहे, जिन हिननि कोशिशि करे हीअ स्कीम मंज़ूर कराई, हू चवंदा PCB असांखे 8 करोड़ रुपया उन टाइम ॾिना। उहा शेड्यूल पेमेंट हूंदी आहे, उन में शेड्यूल पेमेंट में थींदो आहे त कॉन्ट्रेक्टर कमु कंदो आहे, उनखे पैसा रिलीज़ थींदा आहिनि। 2005, 6, 7 धारे कमु शुरू थियो आहे, जंहिंजी 2025-26 में पाण ते बीठा आहियूं। त पोज़ीशन इहा आहे जंहिंजो 30 खां 40% कमु थियो आहे। रिथाबंदी मूजिबि हीउ मंसूबो 2009 खां 2010 ताईं मुकमल थियणो हो, पर हुकूमती अदम दिलचस्पी, लापरवाही ऐं खातनि जे विच में ओनरशिप न वठण सबबि अॼु बि हीउ मंसूबो रोड़े जो शिकार बणियल आहे। हिकिड़ो सिंध जो हीउ असेट्स आहे, 9 एकड़नि ज़मीन ते मुबनी आहे। सिंध जो असेट्स आहे, हाला जो असेट्स आहे। हीअं तव्हां ॾिठो वीरान लॻो पियो आहे, बाउंड्रीज़ वाल आहियूं न, हीउ हिकिड़ो हाल ठहियो आहे, उन खां पोइ वीरान लॻो पियो आहे। हीउ 2006 जी ॻाल्हि आहे, 2006-2007 जी ॻाल्हि आहे। PCB हिन जी बजट जेका अप्रूव कई 8 खां 8.5 करोड़ का बजट कई। पोइ सिंध गवर्नमेंट में ट्रांसफर थियो, उन्हनि 6 करोड़ जी शायदि उहा बजट कई। उन खां पोइ हिन खे कंहिं बि ओन कोन कयो ऐं हीउ वीरान लॻो पियो आहे। हुकूमत हुजे या मुखालिफ़ धुर, पर हाला जा मखदूम हमेशह ताक़त जा मर्कज़ रहिया आहिनि। अॼु बि हाला मां महबूब ज़मा खुराक खाते जो सूबाई वज़ीर आहे, मखदूम जमील ज़मा MNA आहे, जॾहिं त मखदूम फ़ख्र ज़मा MPA ऐं वज़ीर आला जो पर्सनल असिस्टेंट आहे। पर सवाल इहो आहे, एतिरी सियासी ताक़त बावजूदि हाला में अॼु ताईं मुकमल स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स छो न ठही सघियो? असां हिते जे मखदूम साहिबनि खे रिक्वेस्ट कई, उनखे बाक़ाइदा रिटन में लेटर ॾिना अथऊं, उनजी असां रसीदूं पयूं आहिनि। मखदूम जमील ज़मा साहब खे, मखदूम महबूब ज़मा साहब खे, म्यूनसिपल कमेटी जे चेयरमैन खे, DCA खे कमु छॾे उन्हनि खे असां शुरूआति पंहिंजे स्टेज खां कई आहे। पहिरीं तक नुमाइंदा ॾिसूं असांखे केतिरो रिस्पॉन्स ईंदा, उते रिस्पॉन्स असांखे कोन मिलियो आहे, असीं मायूस आहियूं। उन खां पोइ असांजी गुज़िरियल महीने जेको मिनिस्टर आहे यूथ जो, स्पोर्ट्स जो, मोहम्मद शम, उन सां असांजी मुलाक़ात थी। उन शइ खे रिकमेंड करे अॻियां मोकिली आहे, उहा प्रोसेस में हले पई, PND बि हले पई। हाणे ॾिसूं उते सिंध गवर्नमेंट ने कहिड़ो एक्शन खणे थी। स्पोर्ट्स क्लब जीअं ॿियनि ज़िलनि में आहे, हैदराबाद में आहे, कराचीअ में आहे, अहिड़े तरीक़े सां हिते हीअ बि ठाहियो वियो हो, पर हिन ते मुकमल करण जी अञा पाए तकमील जी हद मुक़ररु कान थी आहे। कॾहिं थींदी अलाह बहितर थो ॼाणे। बीइंग अ डॉक्टर, असांजो जेको मुल्क आहे, सूबो आहे या तइल्को आहे, तमामु घणी पसमानदगी आहे, तमामु घणी गुरबत आहे, ऐं हिते जो नौजवान मंशियात में जेको काहे पियो आहे, बेरोज़गारी हुनखे वकोड़े वई आहे। त जेकॾहिं अहिड़े क़िस्म जा कॉम्प्लेक्स कंप्लीट थींदा त आउं सम्झां थो त जेके बि हिते जा नौजवान आहिनि से ग़लति एक्टिविटी मां निकिरी हिकिड़ो पॉज़िटिव एक्टिविटीअ में ईंदा, पंहिंजो सिहत जो ख़्यालु कंदा, मंशियात मां निकिरंदा, ऐं जॾहिं उन्हनि जो अलाह साईं लिखियो हूंदो तॾहिं ही यकीनन पंहिंजे सर्विस खे लॻंदा, नौकिरीअ खे लॻंदा। पर जेकॾहिं सिहत आहे त सभु कुझु आहे। ऐं जॾहिं त हिते मल्टीपर्पज़ इंडोर गेम्स, आउटडोर गेम्स, इन्हनि जा मैदान बि मौजूदु आहिनि, तव्हां उन जूं वीडियोज़ वरितियूं आहिनि, पिक्स बि वरितियूं आहिनि, पर अफ़सोस जो असांखे साबिया थींदियूं अञा ताईं नज़र नथियूं अचनि।
सो उन जे लाइ आउं इहो अर्ज़ु कंदुसि जनरल सेक्रेटरी जी हैसियत सां ऐं जेके अरबाब इख़्तियार आहिनि असांजा मथी लेवल जा CM साहब, स्पोर्ट्स मिनिस्टर, कमिश्नर, DC, SDM, उन खां पोइ स्पेशली रिक्वेस्ट ऐं हिते जे नौजवान जेको हिन वक़्तु मिनिस्ट्रीअ में मौजूदु आहे साईं जमील साईं जो शहज़ादो, उन खे पर्सनली रिक्वेस्ट था करियूं त महिरबानी करे हिन में हथु विझे ऐं हिन खे पाए तकमील ते पहुचाए। पाण ई ख़ुदि नौजवान आहे, पाण बि हिते ईंदो ऐं पाण बि क्रिकेट जो जेको आहे सो वॾो खिलाड़ी आहे ऐं अॻे क्रिकेट वग़ैरह जूं टूर्नामेंट्स बि पाण कराईंदा रहंदा आहिनि। पहिरीं अञा मिनिस्टर बि कोन हुआ ऐं सिंध असेंबली में बि कोन हुआ, तॾहिं बि पंहिंजे बंगलनि ते क्रिकेट जूं रांदियूं कराईंदा हुआ, जंहिंमें असीं ॾिसंदा हुआसीं, शिरकत कंदा हुआसीं। त उमेदु आहे त उहो इंट्रस्ट वठंदो, उन लाइ पर्सनली असीं रिक्वेस्ट था करियूं। तालिबुल मौला जो मशहूरु शेर अॼु बि शायदि मखदूम ख़ानदान लाइ ई सवाल बणियल आहे। अगरि ख़िदमत करण जी नाहे ताक़त तालिबुल मौला त पोइ मखदूमी दुनिया में को वॾो मनसब त नाहे। मखदूमीअ जे मनसब ते पहुतल हिन नवलखी गोदड़ीअ जे ख़ानदान जी अखि पंहिंजे शहर जे नौजवाननि जी आस स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स ते छो नथी पवे। समाजी अॻवान जावेद मेमण जो चवणु आहे त रांदियुनि जो वज़ीर मोहम्मद बख्श महर पंहिंजे पोएं मुदे दौरान हिते विज़िट पिणु करे वियो हो। स्पोर्ट्स मिनिस्टर मोहम्मद बख्श महर साहब हिते आया आहिनि, विज़िट करे विया आहिनि त कमु स्टार्ट करियूं, पर अञा ताईं कमु स्टार्ट न थी सघियो आहे। क़िबला मखदूम जमील ज़मा साहब खे बि असां रिक्वेस्ट कई आहे, उन सां मिलायूं। उन्हनि जो ख़ुदि जो बि इंट्रस्ट आहे त जेतिरो बि जल्दी थी सघे हिन जो कमु स्टार्ट कजे, पर ख़बर कान्हे छा वजूहात आहिनि जो हिन जो कमु अञा ताईं रुकियल आहे। हुन मूजिबि केतिरा ई ख़त लिखिया विया, चेयरमैन, PND, MNAs, MPAs ऐं ॿियनि इख़्तियारनि ताईं आवाज़ पिणु पहुचायो वियो, पर नतीजो कुझु बि न निकितो। शहरनि जो चवणु आहे त मखदूम साहबनि वटि बि विया, लेटर बि ॾिना, जॾहिं त स्पोर्ट्स मिनिस्टर मोहम्मद बख्श महर सां पिणु मुलाक़ात कई वई, पर अञा ताईं को खड़ तेल निकिरंदे नज़र नथो अचे। जावेद मेमण मूजिबि जेकॾहिं हीउ स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स मुकमल थी वञे त हिते स्विमिंग पूल, इंडोर रांदियूं, वॉकिंग ट्रैक, फुटबॉल ऐं क्रिकेट समेत ॿियूं केतिरियूं ई सहूलियतूं मुहैया थी सघनि थियूं। हेॾो वॾो स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स आहे, मल्टीपर्पज़ आहे। हिन में सिर्फ़ु क्रिकेट कोन्हे, हिन में पंहिंजो वॉकिंग ट्रैक आहे, स्विमिंग पूल आहे, जिम्नाज़ियम आहे, इंडोर गेम्स जेतिरियूं बि आहिनि सभु हिन में आहिनि। पर ही अफ़सोस सां थो चवणो पए जो 20 साल गुज़रण जे बावजूदि, एतिरियुनि कोशिशुनि जे बावजूदि अञा ताईं को बि हिन में कमु न थी सघियो आहे। स्पोर्ट्स मिनिस्टर बि हिते विज़िट कयो, लेकिन को बि कमु कोन थियो, तॾहिं रुॻो डटा ॾींदा आहिनि। असांजो मुतालबो आहे त जल्द खां जल्द ग्राउंड खे ठाराए ॾिनो वञे ऐं ग्राउंड आबाद हूंदा त इस्पतालूं वीरान हूंदियूं। बैडमिंटन खेॾे सघिजे थी, टेबल टेनिस खेॾे सघिजे थी, अंदरि वॉशरूम आहिनि, हर शइ आहे, पूरो हॉल आहे, हाणे फाइनल स्टेज में आहे। सिर्फ़ु गवर्नमेंट जी तवजो जी ज़रूरत आहे। हेॾा मस्जिद ज़बरदस्त ठही पई आहे, ग्राउंड ठहियो पिया, हिन ते लाइटिंग जो सिस्टम चालू थी वञे त आउं सम्झां थो त यूथ जेका नशे में वञे पई, हींअर वधि में वधि जेको नशो जेको वापराइनि पिया, इहो सिर्फ़ु इन करे जो असांखे पंहिंजो स्पोर्ट्स एक्टिविटीज़ खां असां ॿारनि खे परे रखियो आहे। जे अगरि हे ॿार जेके आहिनि से हिते एक्टिविटीज़ शुरू थी वञनि त इहे सॼी यूथ जेका आहे, हाई स्कूल जा, कॉलेज जा छोकिरा मुतवजो थींदा हिते, ऐं राति जे टाइम ते जेके आहिनि से वॉकिंग ट्रैक ठही वञनि, ॿार जेके आहिनि हिते वॉक कनि, ऐं आउं सम्झां थो त हिकिड़ो वॾो रिवोल्यूशन अची वेंदो, वॾो हिकिड़ो इनकलाब अची वेंदो। ऐं हीअ अलाए छो जेको सो इन ते नज़र न पई कई वञे। ऐं मुंहिंजी गुज़ारिश आहे गवर्नमेंट ऑफ सिंध खां त जेके बि बाला ऑफिसर आहिनि ॿुधनि पिया असांखे, त हालांकि जेको सो जो स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स आहे जेको इनकम्पलीट आहे, उनखे कंप्लीट करे ऐं हैंड ओवर कयो वञे यंग जनरेशन्स खे। हिकु पासे सिंध हुकूमत मंशियात ख़िलाफ़ कार्रवायूं तेज़ करण जूं दावाऊं करे रही आहे, त ॿिए पासे जेकॾहिं ग्राउंड वीरान रहंदा त नौजवान मंशियात ऐं अजायन सरगर्मियुनि तरफ़ वेंदा। ऐं हींअर तव्हां ॾिसो न, नौजवान सभु नशे ॾे ऐं अलाए कहिड़ियुनि बुराइनि में फाथा पिया आहिनि। अहिड़ा अगरि ग्राउंड तव्हां वीरान करे छॾींदा हो त पोइ त नौजवान सभु इन्हनि नशे जे लतनि में इन्हनि में लॻी वेंदा। ग्राउंड त अॻे हुआ, हिकु ॿ ग्राउंड हो, पंहिंजो कॉलेज जो ग्राउंड हो, उहो बि नंढो थी वियो, उते हाणे क्रिकेट नथी थिए। हाई स्कूल जो ग्राउंड आहे, उहो टेनिस जे उन ते महदूद थी वियो आहे। हिन ठहिण सां असांजी जेका युथ आहे उनखे मज़बूत हिकिड़ो हथु मिलंदो। असांजी युथ हूअं ई वीचारी तबाह बि थिए, किन खे जॉब्स कोन्हनि, को पंहिंजे बीमारियुनि जे हवाले सां परेशान लॻो पियो आहे। हिते अचण सां उन्हनि जूं एक्टिविटी वधंदियूं। हींअर जेको असांजो युथ आहे इहो अजाइन ॻाल्हि में पंहिंजो वक़्तु विञाए पियो। अॻे ग्राउंड हुआ जंहिंजे करे असीं रांदि, अलहमदिल्ला मूंखे 20 साल थिया आहिनि क्रिकेट खेॾंदे।
अञा मां खेॾां पियो थोरो, पर अलहमदिल्ला जेके माना जेके एंटरटेन थियणु खपे उहो नौजवान में आहे कोन। हींअर नौजवान नशे में मुब्तला आहिनि ऐं काफ़ी अहिड़ियुनि अजाइण सजाइण ॻाल्हि मिली हाणे ते हिन ग्राउंड ते घटि में घटि 4 ग्राउंड ठही सघनि था क्रिकेट जा। ऐं हाल में हींअर नौजवान जेके ग्राउंड न हुअण जे करे सॼे ॾींहुं मोबाइल पिया हलाइनि, राति जो 3 बजे सुम्हनि था, 5 बजे उथनि था, ग्राउंड आहिनि ई कोन। त ही ग्राउंड असांखे मिली वञनि, असांजा नौजवान ॾिसो केतिरा आहिनि खेॾण जे लाइ। 2010 खां वठी हीउ मंसूबो रुगो फ़ाइलनि ताईं महदूद रहियो आहे। जेको थोरो घणो कमु थियो बि हो, हाणे उहो लॻल सामान बि माण्हू पटे खणी वञी रहिया आहिनि। स्टार्ट में बाउंड्री वॉल आई आहे ऐं जिम्नाज़ियम ठहियो आहे। उन खां पोइ हिते को बि कमु कोन थियो आहे। जेको बि कमु उन टाइम में थियो आहे 2008 में 9 में, उन खां पोइ हिन में को बि कमु कोन थियो आहे। ईअं दरवाज़नि खे उॾही खाई वई आहे, जॾहिं त इमारत जी हालत ॾींहों ॾींहुं ख़राब थींदी पई वञे। मुक़ामाणनि जो चवणु आहे त बेरोज़गारी ऐं मंशियात सबबि नौजवान अॻु ई शदीद मसइलनि खे मुंहुं ॾेई रहिया आहिनि। जेकॾहिं स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स मुकमल थी वञे त न रुगो नौजवाननि खे सिहतमंद सरगर्मियूं मिलंदियूं, पर रोज़गार जा मौक़ा पिणु पैदा थींदा। अदम दिलचस्पी जे करे उहो अध में रहिजी वियो आहे। उनखे तक़रीबन अबव 15 ईयर्स थी विया आहिनि। ऐं हुकाम बाला खां असांजे ऑनरेबल मखदूम साहिबनि खां ऐं चीफ मिनिस्टर सिंध जेको हिन वक़्तु शायदि ॿुधूं पिया त उहो चेयरमैन थियो आहे स्पोर्ट्स जे हिसाब सां, वारिस ॾेरोद उन मेंबर थियो आहे, मोहम्मद बख्श महर साहिबु थियो आहे। उनखां असीं गुज़ारिश कंदासीं, आला क़यादत खां गुज़ारिश कंदासीं हिन मेगा प्रोजेक्ट खे जल्द जल्द तकमील करे ऐं नौजवान खे हिकिड़ी फिज़िकल एक्टिविटी ॾियणी। ऐं काफ़ी दौर मूं त इलाही क्रिकेट खेॾी आहे। मुंहिंजे हिसाब सां मूंखे त 30-35 साल त क्रिकेट खेॾंदे थिया, 84 खां वठी आउं खेॾंदो अचां। पहिरीं त असां 2 ग्राउंड हुआ, कॉलेज ऐं हाई स्कूल, उहे ख़तमु थी विया। पोइ हुन खां पोइ अदा जावेदारनि जे वाल साहब पाण अदा जावेद इन्हनि जी कोशिशि सां हिकिड़ो ही असांखे ग्राउंड मिलियो, जंहिंमें मूंखे त सम्झ में ॻाल्हि कान थी जे छो रुकियल आहे। साईं जीअं असांखे हींअर सिहत जे हवाले सां मेडिसिन ज़रूरी आहिनि, बुख जे हवाले सां मानी ज़रूरी आहे, उन जे हवाले सां पाणी ज़रूरी आहे, तीअं असांजे नौजवान नसुल लाइ सम्झां थो ही बहितरीनु जेको आहे सो सरमायो साबित थींदो। नेशनल लेवल ते इहा शइ ठहंदी। ही पूरी पट्टी बेरोज़गारनि में आहे ऐं जेके बि ग़लाज़तुनि में माण्हू चंबड़िया पिया आहिनि, काफ़ी माण्हू नशनि में। असांजा नौजवान वॉकिंग जे लाइ बहितरीनु स्पॉट आहे, स्पोर्ट्स लाइ बहितरीनु स्पॉट आहे ऐं 9 एकड़नि ते मुश्तमिल हीअ शइ आउं सम्झां थो न पूरे पट्टीअ में किथे बि कान्हे। हैदराबाद आहे, कराची आहे, अगरि हीअ शइ क़ाइमु दाइम थी वञे, गवर्नमेंट लाइ को मसइलो कोन्हे, थोरा एफर्ट्स आहिनि, क़िबला साईं एफर्ट्स वठंदा ऐं शहर जा सुलझियल माण्हू एफर्ट्स वठंदा त आउं सम्झां थो हिनखे तइमीर थियण में देरि कान लॻंदी। कल्ह टियों ॾींहुं असेंबलीअ में हिकिड़ो बिल बि पास थियो आहे, जंहिंमें लतीफ़ाबाद जे स्पोर्ट्स कम्पलेक्स लाइ बजट रखी वई आहे। सिर्फ़ु थोरी घणी एडिशन थींदी त आउं सम्झां थो हीअ बि बिस्मिल्लाह रहमान रहीम करे ठाहे छॾींदा। गवर्नमेंट लाइ को मसइलो कोन्हे, मुतालबो आहे असांजो, असांजे नौजवान नसुल लाइ, असांजे बेरोज़गार नौजवाननि लाइ, हिन सॼी पट्टीअ जे बेरोज़गार नौजवाननि लाइ त जीअं स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स ठही वेंदो त रोज़ी रोटीअ जा सिस्टम बि कुशादा थी वेंदा, सिहत सलामतीअ जा सिस्टम बि इंशा अल्लाह ताला बहाल थी वेंदा। असांजो वालिद साहब हिते ड्यूटी करे विया, एरिगेशन ऑफिस हुई, उन खां पोइ हिते रांदि जो मैदान ठहियो, का सहूलियत कान्हे का। जेकॾहिं हिते रांदि जो मैदान ठही वियो, सहूलियत थी वई, असां नौजवाननि लाइ रोज़गार खुली वेंदो, बहितरीनु कमु थी वेंदो। असां चऊं था त कॉम्प्लेक्स भले ठहे ऐं मुतालबो आहे असांजो साईं क़िबला साईं मखदूम साहिबनि खे गुज़ारिश आहे ऐं ॿिया जेके आहिनि वसारा उन्हनि खे गुज़ारिश आहे त असांजी हेल्प कनि। साईं असल में तव्हां ॾिसो त करोड़नि जी लाॻे सां हीअ हिते कमु थियल आहे, पर अध में रहियल आहे। हिते का बि कंहिं बि क़िस्म जी सहूलियत मौजूदु न आहे। हीअ जॾहिं ख़र्चु कयो वियो हो या हीअ जेका ज़मीन वरिती वई त तॾहिं वाइदो कयो वियो त जेको आहे सो हिते असां इंटरनेशनल मैचूं बि कराईंदासीं। ऐं ॾिसो जीअं जिस्मानी तौर ते या बेसिक नीड्स आहिनि असांजियूं ॿियूं, त फिज़िकल एक्टिविटी बि असांजे जिस्म जे लाइ इंतिहाई ज़रूरी आहे। तव्हां ॾिसंदो त जेके बि वॾा शहर आहिनि या जेको बि इंटरनेशनल रूल आहे उनजे मुताबिक़ असांखे अवाम खे जेके आहिनि हीअ सहूलियतूं बि ॾियणियूं आहिनि। त छाजे करे जेकॾहिं फिज़िकली एक्टिविटी न थींदी न त अॼु जेकॾहिं तव्हां ॾिसंदो त 90% जेके माण्हू आहिनि उहे डिप्रेशन जा मरीज़ आहिनि। ऐं उहे डिप्रेशन जा मरीज़ छाजे करे आहिनि त जेको आहे सो उते का बि फिज़िकल एक्टिविटीज़ जे लाइ का जॻहि न आहे, उते माण्हू ॿाहिरि निकिरी नथा सघनि, उते पंहिंजे घरनि ताईं महदूद आहिनि ऐं उते का बि एक्सरसाइज़ जी फैसिलिटी कोन्हे। उनजे करे ई जेको आहे न माण्हू डे बाय डे डिप्रेशन में वञनि पिया। ऐं माना इहो अफ़सोस सां चवणो पए वेठो त जेकॾहिं असांखे अहिड़ी अपॉर्चुनिटी मिली बि आहे ऐं उते पोइ बि उते अहिड़े क़िस्म जो कमु न पियो कयो वञे, उनखे जेको आहे सो इन तरीक़े सां इग्नोर कयो वियो आहे
त इहो ॾाढो अफ़सोस थींदो। असांजी अवां जे तवसुल सां गुज़ारिश आहे त जेतिरो जल्दी थी सघे अगरि हिते कमु थी वञे, हिते कमु कराए, हिते जा नौजवाननि खे जेको आहे सो इहो मौक़ो ॾिनो वञे त हिन मां उहो जेको आहे सो पूरा लुत्फ़ अंदोज़ थियनि, पंहिंजी एक्टिविटीज़ परफॉर्म करे सघनि, त हिकिड़ी पॉज़िटिव शइ हूंदी। हिक पासे भिटशाह में उतां जे मुक़ामी क्रिकेटरनि पंहिंजी ज़ाती कोशिशुनि सां ग्राउंड मुकमल करायो आहे। बम्बा बान सईदाबाद में राहपोटा हिकु बहितरीनु स्टेडियम ठाहिराए विया। शहदादपुर जा थईम पंहिंजे शहर में बहितरीनु ग्राउंड ठाहिराए विया, पर जेकॾहिं किथे ग्राउंड न ठही सघियो त उहो हाला जहिड़े सियासी तौरु मज़बूत शहर में न ठही सघियो। अगरि इहा इनकम्पलीट आहे त हिन सां गॾु जेकी यूथ आहे पंहिंजी, उहो माना हिकिड़े फिज़िकल एक्टिविटीज़ में न पई अट्रैक्ट थी सघे। ऐं अगरि इहो कंप्लीट थो थी सघे हिन सां सिर्फ़ु यूथ खे न, पर हिन सां सिर्फ़ु माना ओल्ड जेके माण्हू आहिनि, जेके बुढ़ापे जी सेहत में अची चुका आहिनि, उन्हनि खे माना हिकु लिहाज़ सां फ़ाइदा आहिनि। जीअं माना जॉगिंग जे लाइ वॉकिंग ट्रैक अगरि थिए ठहे थो त उन्हनि जी जॉगिंग जे लाइ उन सां सेहत बि सुठी थी सघे। ऐं खुली फिज़ा खुली माहौल में जेको आहे खेॾण जो, स्पोर्ट्स खेॾण जो वरी फ़ाइदा बि माना हिकु लिहाज़ सां सन जा फ़ाइदा थी विया, ही हू माना इहे इलाही फ़ाइदा आहिनि जंहिंजे करे उन्हनि जी स्ट्रेंथ ठहंदी। नौजवाननि जे लाइ तव्हांखे ख़बर आहे त हेल्दी एक्टिविटी जे लाइ ज़रूरी हूंदो आहे त स्पोर्ट्स हिकिड़ो वॾो अहम किरदारु अदा करे थो। हीउ स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स ठाहियो वियो त इंसानी जिस्म जो जेके फिज़िकल एक्टिविटीज़ आहिनि नौजवाननि जे लाइ, क्रिकेट आहे, ॿियूं गेम्स आहिनि, वॉलीबॉल आहे, ॿियूं शयूं आहिनि, बैडमिंटन आहे, ही सॼो स्पोर्ट कॉम्प्लेक्स ठाहियो ई न लाइ वियो त हिकु वॉकिंग ट्रैक बि हुजे मिसाल जे तौर ते, ऐं ख़ुदि जेके माण्हू अची करे हिते पंहिंजो रूह जी ग़िज़ा यानी ताज़ी हवा अची वठनि, पंहिंजो रांदि मां लुत्फ़ अंदोज़ थियनि। नौजवाननि जे लाइ का अहिड़ी एक्टिविटीज़ हुजनि, नौजवान ख़ुदि इन में इंजॉय कनि। छो जे अवेलेबिलिटी अगरि रिसोर्सिस जी ॾिसूं या असांजो एटमॉस्फेयर ॾिसूं या उहे मौक़ा नौजवाननि लाइ हूंदा त नौजवान उनखे जी इंजॉय कंदा ऐं पंहिंजी फिज़िकल एक्टिविटी सां गॾो गॾु पंहिंजी जिस्मानी सिहत इहे सभु शयूं उन में अची थियूं वञनि। खोड़ सारा फ़ाइदा आहिनि इन्हनि में, ॿ चारि फ़ाइदा इहे बि आहिनि। क्रिकेट बिल्कुलु फैसिलिटी शुरू खां वठी कोन्हनि। ग्राउंड खे इलाही साल थिया आहिनि, बजट अचे थो किथे ख़बर कोन थी पए, का फैसिलिटीज़ कोन्हे। ही पोयां ही मीनार पाकिस्तान लाइ छा ठाहियो आहे न, ही कंहिं हिन कम जो। ग्राउंड लाइ जेके जूनियर छोकिरा आहिनि, यंग टैलेंट आहे, ग्राउंड कोन्हनि, क्रिकेट कोन्हे, सफ़ा हाला में बिल्कुलु। हाला जा नौजवान नवलखी गोदड़ी जे सरकारनि ऐं सिंध सरकार जे कारवनि खां सवाल कनि था त आख़िर संदन ख्वाब कॾहिं पूरा थींदा।